झॾ ताड़के में माकड़ तबाही मचाए छॾी, हज़ारें एकड़नि ते बीठल करोड़नि रुपयनि जा फसल खाई नास करे छॾिया। आबादकारनि हारियुनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां स्प्रे न कराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। झॾ ताड़को हिकु भेरो ॿीहर मुकमल माकड़ जे घेरे हेठि अची वियो। ताड़के जी यूनियन काउंसिल आहुरी, गनेरो काउंसिल रोशनाबाद, फ़कीर शेर मोहम्मद, बांकर समेत झॾ ताड़के जी मुख़्तलिफ़ कोठनि में करोड़नि जी तइदाद में माकड़ पंहिंजा डेरा जमाए वरिता आहिनि। इलाइक़नि जे हज़ारें एकड़नि ते बीठल सिरह, कणिक, अस्पंगर, बसर, टमाटे ऐं भाॼियुनि जी फसलुनि समेत वणनि ॿूटनि ते हमिलो करे खेनि खाई चट करे छॾियो आहे, जंहिंसां आबादकारनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। इन सिलसिले में झॾ जे आबादकारनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि अयाज़ कोसे, शाहिद कालोई ऐं ॿियनि वॾे अंग में गॾिजी मीडिया सेंटर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत ज़िले इंतिज़ामिया तोड़े मक़ामी एग्रीकल्चर इंतिज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। इन्हनि मुतालबो कयो त हंगामी बुनियादनि ते जहाज़ वसीले माकड़ मार फुहारो कराए खेनि वधीक नुक़सान खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk